कराची जे फिरेर वारे इलाइक़े में फुर दौरान नौजवान डॉक्टर आकाश कुमार जे क़त्ल वारे वाक़े खां पोइ पुलिस 36 कलाकनि अंदरि 3 जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी दावा कई आहे। पर जांच दौरान साम्हूं आयल जवाबदारनि जो ॾोहारी रिकॉर्ड शहर में वधंदड़ स्ट्रीट क्राइम बाबति केतिरा ई सवाल उथारे रहियो आहे। 13 जुलाई ते पेश आयल इन अफ़सोसनाक वाक़े में डॉक्टर आकाश कुमार पंहिंजे वालिद सां गॾु बैंक मां रक़म कढाइण लाइ क्लिफ्टन ब्लॉक 7 वारे इलाइक़े में हिकु ख़ानगी बैंक आयो हो। पुलिस मूजिबि बैंक अंदरि मौजूद हिकु रेकी कंदड़ मुख़बिर जवाबदार मुतासिर ख़ानदान जी सरगर्मियुनि ते नज़र रखी रहियो हो, जंहिं रक़म खणी ॿाहिरि निकिरण खां पोइ पंहिंजे साथियुनि खे इतला ॾिनी। बैंक अकाउंट मां 50 लख रुपया रोक कढाया विया हुआ, जिन मां लिफ़ाफ़े में वेड़ियल 20 लख रुपया डॉक्टर आकाश पाण सां पोईं सीट ते रखिया, जॾहिं त 30 लख रुपया संदसि पीउ श्रीचंद पाण सां गॾु आॾो वारी सीट ते रखिया हुआ। पुलिस मूजिबि रिथाबंदी तहत 2 मोटरसाइकिलुनि ते सवार जवाबदार गाॾी वटि पहुता, जिते फुर दौरान मुज़ाहमत ते फायरिंग कई वई। गोली लॻण सबबि नौजवान डॉक्टर आकाश सख़्त ज़ख़्मी थियो, जेको बाद में फ़ौत थी वियो। वाक़े खां पोइ IG सिंध नोटिस वठंदे ख़ासि जांच टीमूं जोड़ियूं ऐं केस खे तरजीही बुनियादनि ते हल करण जूं हिदायतूं जारी कयूं। DIG साउथ असद रज़ा प्रेस कॉन्फ्रेंस में ॿुधायो त पुलिस जदीद टेक्नोलॉजी, CCTV फुटेजिस ऐं फ़नी महारतनि जी मदद सां केस खे ट्रेस कयो। पुलिस मूजिबि वाक़े खां पोइ मुख़्तलिफ़ हंधनि तां अटकल 100 CCTV कैमराउनि जूं फुटेजिस हासिल कयूं वयूं, जिन जी मदद सां जवाबदारनि जी अच वञ ऐं फ़रार थियण जो रूट मालूम कयो वियो। जांच दौरान पुलिस खे ख़बर पई त वारदात में 2 मोटरसाइकिलुनि सां गॾु हिकु कार पिणु इस्तेमालु कई वई, जेका पुलिस पंहिंजे कब्ज़े में वठी छॾी आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार कयल 3 जवाबदारनि सुरेश, रामचंद ऐं अनिल वटां मोबाइल फ़ोन, फुरियल रक़म, बैग ऐं पिस्टल हथ कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त 3 जवाबदारनि जो अॻूणो ॾोहारी रिकॉर्ड बि मौजूदु आहे। पुलिस रिकॉर्ड मूजिबि जवाबदार सुरेश पुट अमरचंद जैकबाबाद जे शाह फैसल कॉलोनी जो रहवासी आहे। संदसि ख़िलाफ़ 5 केस दाख़िल आहिनि, जिन में सिंध आर्म्स एक्ट, चोरी, धाड़े ऐं गैर कानूनी हथियार रखण जा केस शामिल आहिनि। ॿियो जवाबदार रामचंद पुट सोणो, जेको पुलिस रिकॉर्ड में फूल चंदर जे नाले सां बि दर्ज आहे, क़ाइदाबाद कराची जो रहवासी ॿुधायो वियो आहे। पुलिस मूजिबि हू केतिरनि ई संगीन केसनि में घुर्बल रहियो आहे। संदसि ख़िलाफ़ गाॾियूं चोरी करण, पुलिस ते हमिलो, दहशतगर्दी, मंशियात फरोशी ऐं गैर कानूनी हथियार रखण जा केस मुख़्तलिफ़ थाणनि ते दाख़िल आहिनि, जिन में क्लिफ्टन, गिज़री, डिफेंस, शाह लतीफ़ टाउन, स्टील टाउन ऐं लांडी थाणा शामिल आहिनि। 3 जवाबदार अनिल पुट मीरचंद मीरपुर खाद जो रहवासी आहे। पुलिस मूजिबि संदसि ख़िलाफ़ शाह लतीफ़ थाणे ते धाड़े ऐं चोरी जा केस दाख़िल आहिनि। पुलिस जी दावा मूजिबि डॉक्टर आकाश क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार हिकु मुनज़्ज़म गिरोह सां लाॻापियल आहिनि, जेको अॻु बि अहिड़नि वारदातनि में मुलविस रहियो आहे। पुलिस जो चवणु आहे त बैंकनि ॿाहिरां रेकी करे शहरनि खे निशानो बणाइण वारो तरीक़ो इस्तेमालु कयो वियो। डॉक्टर आकाश जे क़त्ल खां पोइ शहरनि में ख़ौफ़ जी लहर पखिड़िजी वई, जॾहिं त पुलिस ते बि सवाल उथिया त गंभीर ॾोहनि में मुलविस जवाबदार बार-बार वारदातूं कीअं कंदा रहिया। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि खां वधीक पुछागाछ जारी आहे, जॾहिं त वारदात में मुलविस ॿियनि साथियुनि बाबति बि जांच जारी आहे। पुलिस दावा कई आहे त फ़रार जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं जारी आहिनि। डॉक्टर आकाश क़त्ल केस में पुलिस जी तेज़ कार्रवाई सां जवाबदार त कानून जे पकड़ में अची विया आहिनि, पर शहर में स्ट्रीट क्राइम जे ख़ात्मे लाइ मुस्तक़िल ऐं असराइती हिकमत अमली अञा बि हिकु वॾो चैलेंज बणियल आहे।